डिवियस टेंस प्रेजेंट डिवियस टेंस जी माना है सिंधी में ज़मान हाल मुतशकी लफ्ज़ जी माना है जेको शक वाली हालत में माना ॾेखारे। Now definition: such verb which denotes that the subject does some work in dubitative condition in present time, that is called present devious tense. Now translate in Sindhi language. हाने सिंधी माना वाक्यों तो छातो ॿुधाए त चए थो हिन ज़माने में फ़इल ॿुधाए थो त फ़ाइल हलंदड़ वक़्त में को कम शक वारी हालत में ज़ाहिर करे त उन खे ज़मान हाल मुतशकी चवंदा आहियूं। वरी ॿुधियोसि माना सिंधीअ में चए थो त हिन ही फ़इल ॿुधाए थो त फ़ाइल हलंदड़ वक़्त में को कम शक वारी हालत में सर अंजाम दे त उन खे असां ज़मान हाल मुतशकी चवंदा आहियूं। एग्जांपल दैट he might be studying in the room, ही कमरे में पढ़ंदो हूंदो, ठीक है, पढ़ंदो हूंदो, लिखंदो हूंदो, ॻाईंदो हूंदो, पढ़ंदी हूंदी, ये लफ़्ज़ हाथ में अचनि तो वो जुमलो छाजो हूंदो प्रेजेंट डिवियस टेंस जो ज़मान हाल मुतशकी माना जे जुमले में शक जी माना निकरे इस छाजो जे ही कमरे में पढ़ंदो हूंदो, ही कमरे में पढ़ंदो हूंदो माना शक तो ॾेखारे पक न था थिए शक वारी हालत में ॿुधाए। हाणे इन निशानी करिया मैं भी कहिड़ी निशानी था थिए मैं भी ॾेई पोइ फर्स्ट फॉर्म खां इंग ॾींदासीं फर्स्ट फॉर्म सां छा ॾींदासीं इंग राइट त प्लस इंग लॻाईंदासीं छा ठही पवंदो राइटिंग। ठीक है बाबा हाणे अॻिते हलूं था नोट चए थो मैं भी और ठीक है मैं भी और माइट भी आर हेल्पिंग वर्ब्स हाणे हिन जी मैं भी ऐं माइट भी ये जेके निशानी निशान बदलदा पहले आने जेकॾहिं हिते तव्हां माइट बी रखंदव त जुमलो तव्हांजो छा आहे सही आहे ग़लति न आहे। हाणे हिनखे जेकॾहिं लिखे ही पॉजिटिव में आहे हिनखे असां इंटरोगेटिव में आणींदासीं त कीअं थींदो इंटरोगेटिव में हाणे फाइल क्या कयूं मैं रखंदासीं ठीक आहे मैं ही ओ बी मैं ही बी स्टेइंग इन द रूम माना छा ही कमरे में पढ़ंदो हूंदो। नेगेटिव में ही might not be ठीक है मैं खां पोइ not be को भी रखंदासीं he might not be studying in the room ही कमरे में न पढ़ंदो हूंदो। हाणे इंट्रोगेटिव ऐं नेगेटिव सवाल नाकारी ठीक है फाइल जेका मैं को फाइल खां पोइ not को भी ॾींदासीं may he not be studying in the room छा ही कमरे में न पढ़ंदो हूंदो। क्या समझ में आई?